सेहत ते हैरान कंदड़ ऐं फ़ाइदेमंद असर विझंदड़ ॾहीअ खे कुझु ॿियुनि ग़िज़ाउनि सां मिलाए खाइण सां जिस्म ते नाकारी असर बि पइजी सघनि था, जिन बाबति ॼाणण लाज़मी आहे। ग़िज़ाई माहिरनि जो चवणु आहे त ॾहीअ जे शौक़ीन माण्हुनि खे ॼाणे हैरत थींदी त कुझु ग़िज़ाउनि सां उन खे खाइण नुक़सानकार हूंदो, जेतोणीकि हिन में प्रोबायोटिक्स, विटामिन सी, एंटीऑक्सीडेंट्स ऐं ज़रूरी मादनियात हूंदी आहे जेका अंडनि ऐं मजमूई सिहत लाइ फ़ाइदेमंद आहे, पर इन जी तेज़ाबियत जी नोयत कुझु खाधनि सां मिली मसइला पैदा करे सघे थी। मिसाल तौरु अंब, पराठो, बसर या अहिड़ियूं ॿियूं शयूं। ॾहीअ खे कुझु खाधनि सां मिलाए खाइण सां अंगारी ऐं हाज़मे वारे निज़ाम ते नाकारी असर पवनि था। गुड़ खे खंड जो सेहतमंद मुतबादिल सम्झो वेंदो आहे, पर घणा माण्हू पंहिंजे खाधनि में खंड जी जाइ ते गुड़ जो इस्तेमालु कंदा आहिनि। जॾहिं तव्हां ॾहीअ खे गुड़ सां मिलाए खाओ था त इन सां वज़न वधी सघे थो। गुड़ जी तासीर गरम ऐं ॾही थधी हूंदी आहे। इहो अमल खंघि, ज़ुकाम ऐं बुखार जो बि सबबु बणिजी सघे थो। ॾही ऐं खीर खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा ठाहिण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंमें सभ खां आम लस्सी आहे, पर ॾही खे खीर सां कॾहिं न मिलाइणु घुर्जे, छो त इन सां जिस्म में नालियूं बंदि थी वेंदियूं आहिनि ऐं उन जे नतीजे में इन्फेक्शन, पेट जा मसइला ऐं ॿिया सिहत जा मसइला पैदा थी सघनि था। ॾही ऐं चांहि गरम ऐं थधा खाधा आहिनि। चांहि गरम आहे ऐं ॾही थधी, इन लाइ थधी ॾहीअ ते गरम ग़िज़ा सां जिस्म जे मेटाबॉलिक निज़ाम में तवाज़ुन ख़राब थी पवे थो। अंब जी मौसम बि अची वई आहे ऐं माण्हू अंब खे ॾही में मिलाए शेक ठाहींदा आहिनि, त इहा आदत बि बंदि करियो। ॾहीअ में एनिमल प्रोटीन हूंदो आहे, जंहिंखे मेवनि सां मिलाए खाइण सां जिस्म में तेज़ाबियत पैदा थी सघे थी। आम तौर ते घरनि में रायते में कटियल बसर विधा वेंदा आहिनि। इहो मशहूरु रायतो हूंदो आहे, पर बसरनि जी तासीर गरम आहे जॾहिं त रायतो थधो हूंदो आहे। ही ग़िज़ाऊं पाण में मिलनि थियूं त खल जी सिहत खे मुतासिर करे सघनि थियूं, जंहिं जे नतीजे में मोहीड़ा, साड़ो ऐं दाणा थी सघनि था। मच्छी ऐं ॾही ॿई प्रोटीन सां भरपूर ग़िज़ाऊं आहिनि ऐं हिक वक़्त जे खाधे में ॿ प्रोटीन सां भरियल ग़िज़ाऊं गॾाए खाइण खां पासो करियो। इन जो सबबु इहो आहे त हिक वक़्त जी ग़िज़ा में वधीक प्रोटीन हाज़मो ॾुखियो बणाए छॾे थो।